बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अब्दुल मजीद मेथलो, सेक्रेटरी जनरल ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान। दोस्तों, जीअं त अॼु मां अव्हांखे हिकिड़े इंसानी हक़नि जे नुमाइंदे जी हैसियत सां हिकिड़ो जेको असांजे सिंध जो तमामु बहितरीनु इंसान, वॾी मान वारी शख़्सियत सालिह मोहम्मद ब्राह्मणी साहब, जेको हाणे हिन दुनिया में हयात नाहे, उन जे बारे में अव्हांखे मां इहो ॿुधाईंदुसि त हू हिकिड़ो सख़ी नेक मर्द, ॾाढो मुख़लिस इंसान हुयो। असां दुआ गो आहियूं त अल्लाह तबारक व तआला हुन जी हुन में इज़ाफ़ो करे, हुन जे दर्जात बुलंद करे। ऐं इहा शख़्सियत असांजे सिंध में हिकिड़ी तमामु नाले वारी शख़्सियत थी गुज़री आहे। ऐं असां तनज़ीम, हक़ीक़त में त असां तनज़ीम जा जेके दोस्त आहियूं, उन जे उन सुठे अमल जी पैरवी कंदा आहियूं। तव्हां सभु दोस्त ख़ुशि रहो। पाकिस्तान ज़िंदाबाद, ऐशा जी पाईंदाबाद।